मेयर जे बी सेक्शन थाणे जी ॻोठ अली शेर बपेरो जी रहवासी औरतुनि पारां मिसमात अलीमा सियाल, मिसमात बचल सियाल ऐं ॿियनि पाक किताब खणी नेशनल प्रेस क्लब मेहड़ पहुची 62 जवाबदारनि पारां प्लाट ते कब्ज़े ऐं घर ते मुबैना हमले ऐं मेहड़ जे बी सेक्शन पुलिस पारां रिश्वत एवज़ कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ एहतिजाज कंदे दायो आहे त जवाबदार मंज़ूर सियाल, इदरीस सियाल, सिद्दीक, दीदार, हमीद, मंठार सियाल ऐं ॿियनि असांजे ॻोठ में ज़बरदस्ती प्लाट ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। अॻु बि जवाबदारनि प्लाट ते कब्ज़ो कयो हुयो, जेको राॾूनी फ़ैसिले ऐं पुलिस जी मदद सां ख़तमु कयो वियो हुयो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त जवाबदारनि 3 ॾींहं अॻु असांजे घर ते हमलो करे घर में मौजूदु औरतुनि ऐं ॿारनि ते तशदुद बि कयो हुयो। मेहड़ जे बी सेक्शन पुलिस असांखे लेटर बि न पई ॾिए। बाद में पुलिस ते बि लेटर जारी करे जवाबदारनि खां पैसा वठी असांजे मर्दनि ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। 62 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां मथां कूड़ो केस ख़तमु करे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची